नमस्कार। अॼु असां सिंधी नाविल जो विकास MA फाइनल पेपर 9th B जे बारे में पढ़ंदासीं। कल्ह असां इन पेपर में नाविल जी परिभाषा ऐं उन जे क़िस्मनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें मां नाविल छा आहे, नाविल जूं कहिड़ियूं परिभाषाऊं आहिनि, नाविल जा अनासर अर्थात नाविल में कहिड़ा कहिड़ा तत्व हूंदा आहिनि, उन्हनि जे बारे में ॿुधाए रहियो हुअसि। मां ॿुधायो त नाविल में कथा, किरदार निगारी, गुफ्तगू, माहौल, भाषा शैली या इबारत ऐं उद्देश्य हूंदा आहिनि, जंहिंमें असां कथा ऐं प्लॉट, किरदार निगारी, गुफ्तगू, माहौल, ॿोली ऐं इबारत जे बारे में कल्ह पढ़ी चुका आहियूं। अॼु असां उन खां अॻियां पढ़ंदासीं। नाविल जो उद्देश्य। लेखक लिखे थो त उपन्यास जो अंतिम तत्व आहे उद्देश्य। अरस्तूअ साहित्य जो मक़सदु फ़रत मञियो आहे। उपन्यास जो शुरूआती मक़सदु हो विंदुर, उपदेश ऐं समाज सुधार। विश्व जे सभिनी ॿोलियुनि जे शुरूआती उपन्यासनि में विंदुर या पाठकनि जो दिलि बहलाइण ही मुख्य रहियो आहे, पर धीरे धीरे ही अनासर ज़िंदगीअ जे यथार्थ चित्रण ॾांहुं वधंदो रहियो आहे। उपन्यास जो वर्गीकरण उन जे अनासरनि जे आधार ते बि थियल आहे। घटना ऐं चित्रण में ही उपन्यास जो मूल माल समायल आहे। अहिड़ीअ तरह उपन्यास जा घटना प्रधान ऐं चरित्र प्रधान ॿ क़िस्म कया विया आहिनि। इन खां पोइ ऐतिहासिक उपन्यास लिखण जो रवाज़ असां वटि को नओं कोन्हे, पर उनखे यथार्थवादी ढंग सां लिखण जो नमूनो ज़रूरु नओं आहे। जदीद युग में अयथार्थवादी कथा जी अहमियत बिल्कुलु घटिजी वई आहे, छो त पाठकनि जो मन हींअर अलौकिक न पर लौकिक रूप ई वधीक पसंदि थो करे। पोइ सामाजिक उपन्यासनि जी हिकु ख़ासि वंफ पे रही आहे। विश्व साहित्य में हेल ताईं जेके बि उपन्यास लिखिया विया आहिनि, उन्हनि में घणो हिसो उन्हनि उपन्यासनि जो आहे जिन में अनेक सामाजिक मसइलनि खे खंयो वियो आहे। नाविल ज़िंदगीअ जे तमामु वेझो आहे, तंहिं करे उन में ज़िंदगीअ जो चित्रण या युग जीवन जो वर्णन त रहंदो ही। मनोवैज्ञानिक उपन्यास जीवन जी व्याख्या आहे ऐं उन जो मूल आधार मनोविज्ञान आहे। इहो जीवन जे संघर्ष, उन जे उलझन, ज़हनी कश्मकश, इंसानी मन जे ग्रंथियुनि, उन जी लिकल भावनाउनि ऐं कल्पनाउनि जो मनोविश्लेषण ढंग सां ज़ाहिर करे थो। मानसिक अवस्थाउनि जो इज़हार ऐं उन्हनि जो विश्लेषण कुझु न कुझु काल जे उपन्यासनि में बि पे रहियो आहे, पर 20वीं सदीअ में उन ई भावना उपन्यास में वधीक जोर पकड़ियो आहे ऐं हींअर उपन्यास इंसान जे ॿाहिरें जगत खां वधीक अंदरें जगत चित्रण में वधीक चाव थो वठे। धन्यवाद। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। तव्हांखे इन चैप्टर में का बि तकलीफ़ हुजेव या कुझु पुछिणो हुजेव त तव्हां मूंखां मुंहिंजे मोबाइल नंबर ते या व्हाट्सएप ते पुछी सघो था। महिरबानी। धन्यवाद।